अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंजा फातिमा हमारे सिरे न्यूमेरान न्यूज़ रुके था खबरन संजूरो लगोट शाह सिकंदराबाद जो ट्रांसफार्मर 3 ॾींहं खां ख़राब कंहिं बि चूंडियल नुमाइंदे सार न लधी ॻोठाणा सख़्त परेशानियुनि जो शिकार बिजली न हुजण सबब मस्जिदनि ऐं घरनि में पाणी जी खोट। वधीक तफ़सील लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे वसीम इकराम चांग जी। वसीम आगाह कजो। जी बिल्कुल, सिंजोरे लगोट शाह सिकंदराबाद जे ॻोठ खे लाइट ॾींदड़ ट्रांसफार्मर 3 ॾींहंनि खां ख़राब। दुकानदार ऐं ॻोठण सख़्त परेशान। बिजली न हुजण सबब मच्छरनि जो बाज़ार वधी वियो आहे। ॻोठाणनि जो वापडा आला अफ़सरान ऐं इलाइक़े जे MNA MP ऐं UC चेयरमैन खां अपील कंदे मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठ जो ट्रांसफार्मर ठाराए बिजली बहाली कराई वञे। जी वॾी महिरबानी। तफ़सीलात जी आगाही लाइ वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमेरान न्यूज़।